अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असां चैनल ते खुशामदीद। अज जी इन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं शहीद जुल्फकार अली भुट्टो यूनिवर्सिटी ऑफ लॉ कराची में एडमिशन्स जे बारे में। एडमिशन्स अनाउंस थी वयूं आहिनि। LLB में, LLM में, BBA 4 ईयर प्रोग्राम आहे, एसोसिएट डिग्री इन बिजनेस एडमिनिस्ट्रेशन आहे 2 इयर्स, BS क्रिमिनोलॉजी आहे, पोस्ट ग्रेजुएट डिप्लोमा IPG इन क्रिमिनोलॉजी आहे। हाणे इन में LLB, BBA, BS क्रिमिनोलॉजी ऐं एसोसिएट डिग्री इन बिजनेस एडमिनिस्ट्रेशन में तव्हांजी इंटरमीडिएट या A लेवल विद 50% मार्क्स रिक्वायर्ड आहे ऐं LLB जे लाइ लॉ एडमिशन टेस्ट रिक्वायर्ड आहे मिनिमम 50% स्कोर जे लाइ। उन खां पोइ LLM जे लाइ LLB 50% तव्हांजी थियल हुजे, डिग्री LLB थियल हुजे विद 50% मार्क्स ऐं पोस्ट ग्रेजुएट डिप्लोमा इन क्रिमिनोलॉजी में तव्हांजी 14 ईयर ऑफ एजुकेशन हुजे विद सेकंड डिवीजन या 16 ईयर ऑफ एजुकेशन हुजे। उन खां पोइ ही फीस स्ट्रक्चर आहे। सभिनी खां पहिरियों तव्हां एंट्री टेस्ट ॾियण जे लाइ 1000 रुपए जो पे ऑर्डर ठहाराईंदा, जेके ही अकाउंट डिटेल्स ॾिनल आहिनि, अकाउंट नंबर, अकाउंट टाइटल ऐं ब्रांच जे नाले सां। अप्लाई करण जे लाइ ही एडमिशन जो पोर्टल आहे admission.zabul.edu.pk लेटेस्ट बाय 16 अगस्त 2022 ताईं असां अप्लाई करे सघूं था। जेके LLB 5 ईयर प्रोग्राम्स में वठण चाहिनि था एडमिशन, उन्हनि जी लेट क्लियर आहे विद 50%, उन्हनि खे एंट्री टेस्ट न ॾियणी पवंदी। बाक़ी जेके LLM BS या BS क्रिमिनोलॉजी जो जेको प्रोग्राम आहे या BBA जो, उन्हनि जी एंट्री टेस्ट थींदी। ही फी स्ट्रक्चर आहे। अंडर ग्रेजुएट प्रोग्राम LLB, BBA ऐं BS क्रिमिनोलॉजी जे लाइ एडमिशन फी 10,000 आहे, ट्यूशन फी 40,000 आहे, ट्रांसपोर्टेशन फी 10,000 आहे अगर जेकॾहिं स्टूडेंट अवेल करण चाहे तो। उन खां पोइ पोस्ट ग्रेजुएट प्रोग्राम जी 10,000 आहे एडमिशन फी, ट्यूशन फी 60,000 आहे। उन खां पोइ डिप्लोमा जेका इवनिंग प्रोग्राम आहे उन में एडमिशन फी 10,000 आहे, ट्यूशन फी 40,000 आहे। ही शेड्यूल आहे एडमिशन जो। लास्ट डेट 16 अगस्त आहे। एंट्री टेस्ट 21 अगस्त ते थींदी। उन खां पोइ जेके क्वालिफाइड कैंडिडेट हूंदा उन्हनि जी लिस्ट 24 अगस्त ते लॻाई वेंदी। इंटरव्यू फॉर क्वालिफाइड कैंडिडेट LLB LLM प्रोग्राम जा 27 अगस्त 2022 ते थींदा। इंटरव्यू फॉर कैंडिडेट BBA AD ऐं BS क्रिमिनोलॉजी जा 28 अगस्त 2022 ते थींदा। फर्स्ट मेरिट लिस्ट जेका आहे फ्राइडे 2 सेप्टेम्बर 2022 ते लॻाई वेंदी ऐं लास्ट डेट फॉर डिपॉजिट, ट्यूशन फी एंड एडमिशन फी 15 सेप्टेम्बर 2022 हूंदी। सेल्फ फाइनेंस जूं सीटूं अवेलेबल आहिनि ऐं अगर जेकॾहिं तव्हांखे का क्यूरी आहे, तव्हां ही जेके कॉन्टेक्ट नंबर ॾिनल आहिनि इन्हनि ते तव्हां पुछी सघो था। हाणे असां ॾिसूं था एडमिशन पोर्टल ते अप्लाई कीअं कबो। URL आहे, असां इहो सर्च कंदासीं admission.zabul.edu.pk। ॾिसो जीअं ई असां admission.zabul.edu.pk सर्च कयोसीं त असां वटि ही फॉर्म अची वियो। हिते असां पहिरियां रजिस्टर ते क्लिक कंदासीं। रजिस्टर ते ही असांखे पंहिंजूं डिटेल्स ॾियणियूं आहिनि। ॾिसो सॼी डिटेल्स ॾियण खां पोइ तव्हांखे 3 चॉइसूं इहे सिलेक्ट करणियूं आहिनि 1 2 3। उन खां पोइ रजिस्टर ते क्लिक करणो आहे। जीअं ई असां रजिस्ट्रेशन ते क्लिक कयोसीं त हाणे ही फॉर्म अची वियो ऐं ही असांखे पूरो सॼो फॉर्म फिल करणो आहे, जंहिंमें एप्लीकेशन इंफॉर्मेशन आहे, पोइ एडमिशन इंफॉर्मेशन आहे, पोइ अकेडमिक इंफॉर्मेशन आहे, पोइ वर्क एक्सपीरियंस आहे, पोइ डॉक्यूमेंट लॻाइणा आहिनि, पोइ एग्रीमेंट आहे, पोइ फी वाउचर आहे, एडमिट कार्ड ईंदो, तव्हांजो एडमिशन फॉर्म पूरो सभु थींदो। हिते तव्हांखे इमेजेस वग़ैरह लॻाइणियूं आहिनि। जीअं फॉर्म फिल थींदो आहे सेव एंड नेक्स्ट करे वेंदा। जेसि ताईं तव्हांजो लास्ट स्टेप न अचे त सम्झो तव्हांजी एप्लीकेशन अञा एक्सेप्ट न थी आहे। तव्हांखे ही सभु स्टेप्स पूरा करणा आहिनि ऐं उन खां पोइ जेको आहे तव्हां शहीद जुल्फकार अली भुट्टो लॉ यूनिवर्सिटी में तव्हांजी एडमिशन जो फर्स्ट प्रोसेस मुकमल थींदो। उन खां पोइ तव्हांजी एंट्री टेस्ट थींदी ऐं तव्हां इंशाल्लाह सिलेक्ट थींदो। उमेद था कयूं तव्हांखे ही वीडियो ज़रूर पसंदि आई हूंदी। मज़ीद अहिड़नि इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, जीअं असांजी ईंदड़ हर वीडियो वहां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।